सीटीडी वफाकी गुजन इदारन सां गॾु कराची में कार्रवाई करे ॿिनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे हथियार हथ करण जी दावा कई आहे। अपडेट वधीक वठूं था कमर मेमण खां। कमर, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, सीटीडी पुलिस हिसास इदारे ॻुझे इतला ते कराची मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कयूं आहिनि ऐं ॿिनि ख़तरनाक दहशतगर्दनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे, जेके शहर में फ़िरक़े वाराना जेके दहशतगर्दी आहे उन में मुलविस आहिनि ऐं कुझु ॾींहं अॻु शहर में जेके टारगेट किलिंग थियूं उन्हनि वारदातुनि में उन्हनि मुलविस हुअण जो इंकशाफ कयो आहे। इन हवाले सां ॿुधाईंदो वञनि त डीआईजी सीटीडी असफर मैसर, एसएसपी सीटीडी इरफान बहादुर ऐं सिंगार मलिक सां गॾु जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाईंदे चयो आहे त गिरफ़्तार टारगेट किलरनि जी सुञाणप इसरार हुसैन गिलगिती ऐं मासूम रज़ा उर्फ आमरुल्ला उर्फ इमरान मोटा जे नालनि सां थी आहे, जिन वटां 2 गैर कानूनी 9mm जा पिस्टल ऐं 2 दस्ती बम हथ थिया आहिनि। गिरफ़्तार दहशतगर्दनि जो तालुक जेको आहे पाबंदी मडियल तंज़ीम ज़ैन ब्यून ब्रिगेड सां ॿुधायो पियो वञे, जेका पाड़ेसी मुल्क जेको आहे उतां ऑपरेट थींदी आहे। दहशतगर्दनि जेको आहे शुरूआती जांच में कुझु ॾींहं पहिरीं समामा शॉपिंग सेंटर गुलसान जौहर वटि फायरिंग करे कारी अनस नाले शख़्स खे जेको आहे क़तल कयो हो। उन खां अलावा मई में जेको आहे हलंदड़ साल मई में शेरबाग कॉलोनी में कारी अब्दुर्रहमान नाले शख़्स खे फ़िरका वाराना बुनियाद ते क़तल कयो। डीआईजी असफर मैसर मूजिब गिरफ़्तार दहशतगर्द मासूम रज़ा जो नालो दहशतगर्दनि जी रेड बुक में जेको आहे शामिल आहे। दहशतगर्दनि शहर में पंहिंजी वधीक साथियुनि जी जेको आहे मौजूदगी जो इंकशाफ कयो आहे, जेके दहशतगर्दी जे मुख़्तलिफ़ कार्रवाई में मुलविस आहिनि। उन्हनि जी तलाश जारी आहे ऐं जल्दी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी कमर, अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।